अस्सलाम वालेकुम। हमारे पंहिंजे चैनल मिशन वडी न्यूज़ नेटवर्क में भलीका रिपोर्ट कंदा हलूं। जैज़ जी इंटरनेट तोड़े कॉल सर्विस न हुजण सबब कुछ ॾींहंनि खां शहरी सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अचो त शहरनि खां व्यूज़ वठूं, हुननि जो छा चवणु आहे। मोबाइल जा यार सिंगल ही कोने, जेडी माल कॉल करूं ता एमरजेंसी लगी पई है, जेडी माल कॉल करूं ता सिंगल ही कोने, अचन ही कोन था, लेट भी हले भी वो भी कोन था हलन। अच्छा कॾहिं खां इहो मसलो थियो आहे? इहो मसलो यको पियो हले। अच्छा सर्विस आहे तव्हांजे मोबाइल सर्विस ही ॾिसो आहे कोन, जेडी माल ॾिसो सर्विस आहे कोन, ही पियो आहे साम्हूं मोबाइल। अच्छा मोबाइलिंग टावर में छा थो चल? असल में मोबाइलिंग जो नेटवर्क जो असां तमामु ई ख़राबु हलंदो आहे। हिकु त असीं महांगा मगर तमामु पैकेज कराईंदा आहियूं ऐं पैकेज करण खां पोइ नेटवर्क जेको सही हलंदो कोन्हे। असीं वञी कमकार में लॻा जेॾी महिल फारिग थींदा आहियूं त नेटवर्क कोन हूंदो आहे। त असांखे हेॾे पैकेज करण जो कहिड़ो फ़ाइदो? हिकु त सहूलियत कोन्हे, लाइट हूंदी आहे त थोरो घणो हलंदो पियो आहे, लाइट वई त केॾी महिल हुन में हलंदो पियो, केॾी महिल हुन असां वटि तकरीबन कल्ह खां नेटवर्क कोन्हे। असीं कल्ह खां परेशान लॻा पिया आहियूं, कोई तव्हांखे को वाट्सअप वग़ैरह का बि शइ माण्हू यूज़ करे कल्ह खां मसलो थियो आहे या पहिरीं बि थींदो रहंदो तक़रीबन। ऐं हीअ जेको हीअं जेको थियो आहे तक़रीबन कल्ह खां सिग्नल में आहे जो माण्हू खे कॉल करे सघे। अच्छा घणनि महीननि खां इहो मसलो आहे? इहो तक़रीबन जीअं नेटवर्क आयो आहे ईअं थिए पियो, जीअं तक़रीबन इहो काफ़ी टाइम थी वियो आहे। साॻी सिस्टम ई हले पियो, कोड में सहूलियत कोन्हे विधी वई, का बि क्लिनिक कोन्हे वई असांखे। हुन हिसाब सां मोबाइलिंग जे टावर जे बारे में छा चवणु चाहो? असांजे मोबाइलिंग जी सर्विस 2 ॾींहंनि खां बिल्कुलु ई बंदि आहे ऐं हूअं बि जीअं हले थी 2 ॾींहं हले थी त 2 ॾींहं बंदि आहे। अच्छा घणनि महीननि खां इहो? ये सर काफ़ी टाइम ताईं